पब्लिक रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी। डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो रियाज़ हुसैन वसाणी ईद उल अज़हा के मौक़े ते अवाम के रिलीफ फराहम करण जे लाइ रोज़मर्रा के खाधे पीते जी शयुनि जा वाधू अघ वठंदड़ मुनाफ़े खोरनि ऐं मुसाफ़िरनि खां वाधू किराया वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करण जो हुकुम ॾेई छॾियो। डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो रियाज़ हुसैन वसाण की हिदायत ते ज़िले में असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कारन जा दौरा। तफ़सील मूजिब डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो रियाज़ हुसैन वसाण ईद के मौक़े ते ज़िले में मुनाफ़ेखोर वापारियुनि पारां अवाम खां वाधू अघ वठण जो नोटिस वठी छॾियो। असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी मुख्तियार कार थाणो बुला खान मुख्तियार कार मांझन मुख्तियार कार सेवण जा मुख़्तलिफ़ मार्केटनि जा दौरा करे वापारियुनि खे सख़्ती सां हिदायतूं ॾिनियूं। रोज़मर्रा जी वाइपे जूं शयूं मार्केट कमेटी जी रेट लिस्ट मुताबिक़ अवाम खे विकिरो करण जो चयो। ॿी सूरत में महांगियूं शयूं विकिरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त सेक्रेटरी RT हैदराबाद सलीम मेमन मोटरवे पुलिस सां गॾिजी ट्रांसपोर्टरनि पारां मुसाफ़िरनि खां वाधू किराया वठण ते कार्रवाइयूं कयूं। सेक्रेटरी RT चयो त ईद खां पोइ मुनाफ़ेखोर ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं ऐं ईद उल अज़हा जे हवाले सां ईदगाहनि ऐं शहरनि जी सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वठण जे लाइ DC ॼाम शोरो रियाज़ हुसैन वसाण पिणु दौरो कंदो।